वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिस रहिया आहियो महरान टीवी ईद स्पेशल ट्रांसमिशन। ईद जो टियों ॾींहुं आऊं तालिब मुग़ल ऐं सुमरा नाज़ तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं ऐं पहिरों ॿीहर वरी तव्हांखे ईद मुबारक। ईद जी स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं ज़ीरा प्लस जे सहकार सां। ज़ीरा प्लस जो ताउन हासिल आहे, हर चांहि अधूरी आहे ज़ीरा प्लस खां सवाइ। ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस। गॾोगॾु हिन ट्रांसमिशन खे स्पेशल ट्रांसमिशन खे वधीक ख़ूबसूरत बणाइण जे लाइ असांखे जेको सहकार कयो आहे उहो कयो आहे टैंग एनर्जी ड्रिंक। उनखां अलावा सरसब्ज़ फसलुनि जी ज़ान, ज़मीन जी शान सरसब्ज़, तंहिंखां अलावा टपाल दानेदार चांहि ऐं यूनिक बैटरी हमेशह का साथ। इन जो सहकार बि असां सां गॾु आहे त कचहरीअ जो सिलसिलो, गुफ़्तगू जो सिलसिलो असीं जारी सारी रखंदासीं। अॼु बि असीं तव्हां सां गॾु आहियूं ऐं कोशिशि कंदासीं त अॼोको ॾींहुं बि तव्हांजे लाइ बहितरीनु भरपूर तरीक़े सां हिकिड़ो यादगार ॾींहुं बणायूं असीं। ईद उल अज़हा जो टियों ॾींहुं आहे ऐं तव्हां छा पिया सोचो? मां इहो ई बि सोचां त अॼु असांजो जीअं टियों ॾींहुं आहे, असां वटि गेस्ट बि मौजूदु आहिनि, अञा बि असां वटि गेस्ट ईंदा। पूरो ॾींहुं असां हिननि तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं पर इहो आहे त तव्हां असां सां गॾु रहिजो शाम ताणी ऐं ख़ूबसूरत ख़ूबसूरत असांजा जेके प्रोग्राम आहिनि उन्हनि खे मिस न कजो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। जीअं त स्पेशल ट्रांसमिशन आहे, असां वटि त महिमान अचनि पिया, पर असांजा जेके नाज़रीन आहिनि जेके ॾिसनि पिया उन्हनि वटि बि यकीननि महिमान ईंदा हूंदा ऐं किथे ईद जे टे ॾींहुं क़ुर्बानी हाणे करण जो प्रोग्राम कयो वियो हूंदो या किथे जेको आहे कंहिं चयो हूंदो ॿिए ॾींहुं कई हूंदी, कंहिं टे ॾींहुं ईद जी क़ुर्बानी करण जो इरादो कयो हूंदो। त जेकॾहिं तव्हां वटि बि महिमान अचनि था या मसरूफ़ आहियो त असीं तव्हांखे चवंदासीं त ज़ीरा प्लस खे पंहिंजी ख़ुशियुनि में ज़रूरु प्लस कजो ऐं असांजा बि महिमान हिते मौजूदु आहिनि। ऐं असीं इन न हलण खां पहिरियां आउं तव्हांखां पुछंदुसि त तव्हां हिते जॾहिं ब्रेक ते हुयासीं त केतिरा ज़ीरा प्लस खाधा हुया? मां इलाही खाधा, छो जो हीअ ज़ीरा प्लस अहिड़ा बिस्किट आहिनि, मिठा बिस्किट जेकी बि आहिनि असां खाईंदा आहियूं त हिकदमि असांजो माना दिलि हू थींदो आहे। पर हे ज़ीरा प्लस जेको नमकीन आहिनि त जेतिरा बि असां खाऊं था त चवंदा अञा खाऊं अञा खाऊं। ठीकु आहे जी, मुंहिंजी को होस्ट जेका आहे न उन तक़रीबन 4, 5, 6 हिते ज़ीरा प्लस खाधा आहिनि। हाणे आउं बि हिनखे हिकिड़ो खाई ॾेखारियां थो। इहो खाइण जो आहे तरीक़ो, चांहि ऐं गुफ़्तगू सां प्लस ज़ीरा प्लस ऐं ज़ीरा प्लस जेसिताईं आउं खां थो त ओसिताईं असीं हलंदासीं। असीं पंहिंजे महिमान फ़क़ीर अमजद हुसैन ना ऐं फ़क़ीर साईं खे ॿुधंदासीं हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत गीत। साखा तू मिठी बस तुझो प्यार आहे, मूंखे साखा तू मिठी बस तुझो प्यार आहे। मुंहिंजी आन मुंहिंजी हस्ती सभु तुझो प्यार आहे। मूंखे साखा तू मिठी, मूंखे साखा तू मिठी। तुझो चाहत तुंहिंजी चाहत मुंहिंजे रूह जी रात। तुझो चाहत तुंहिंजी चाहत मुंहिंजे रूह जी रात। तुंहिंजे अॻियां छा मस्ती, तुंहिंजे अॻियां छा मस्ती, सभु तुंहिंजो प्यार आहे। मूंखे साखा तू मिठी, मूंखे साखा तू मिठी। तोखे जीअ सां जी चवां थो, हर हुक्म मां मञां थो। तोखे जीअ सां जी चवां थो, हर हुक्म मां मञां थो।
मुंहिंजो इश्क आयल हस्ती मुंहिंजो इश्क आयल हस्ती सभु तुंहिंजो प्यार आहे मूंखे साह खां तूं मिठी मूंखे साह खां तूं मिठी मुला खूबसूरत मंजर मोराय जो तू दिल भर मुला खूबसूरत मंजर मोराय जो तू दिल भर तोला दिल जी सजाई धरती तोला दिल जी सजाई धरती सब तुंहिंजो प्यार आहे मूंखे साह खां तूं मिठी मूंखे साह खां तूं मिठी ज़बरदस्त लाजवाब बेहतरीन फ़कीर अमजद हुसैन जो ही कलाम सां ॿुधो। बहरहाल जी वक़्तु आहे हिकिड़ी नंढड़ी साई जो ऐं साई वठण खां पहिरियां आउं तव्हांखे वरी हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदो हलां त असांजी हिन ईद स्पेशल ट्रांसमिशन खे ताउन हासिल आहे टपाल दानेदार चांहि जो उनखां अलावा टेंग एनर्जी ड्रिंक जो यूनिक हमेशा का साथ उन जो ऐं सरसब्ज़ जो ऐं आख़िर में ज़ीरा प्लस जो त तव्हांजी ख़ुशियुनि जो प्लस आहे ज़ीरा प्लस। तव्हां बि नंढड़ी साई वठो असीं बि नंढड़ी साई वठूं था हिकु ॿ ज़ीरा प्लस खाऊं था वापसि अचूं था नंढड़े ब्रेक खां पोइ।